वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। गुज़रियल ख़म्स वारो क्लासरूम ऐं अॼु हिकु ई सोच जी कड़ी। SMS आया, ईमेल आया, कुछ ख़त आया। मां पक सां त नथो चई सघां, छो जो माण्हू ॻाल्हि जेकॾहिं का करे त उहो पक हुजेसि। पर हिकिड़ी ॻाल्हि त असां तॾहिं बि कंदा आहियूं जॾहिं कुझु महसूसु कंदा आहियूं। जॾहिं असां महसूसु कंदा आहियूं त जीअं लफ़्ज़ हलियो आहे पंजाबी तालिबान, छो जो तालिबान में घणो करे पठान आहिनि। पठान ऐं पठाननि सां अची मिलिया आहिनि उज़्बेक ऐं ताजिकिस्तान वारा ऐं इन तरफ़ जेके सेंट्रल एशियन मुल्क आहिनि, जेके रूस खां टुटण खां पोइ नंढड़ा नंढड़ा इस्लामी मुल्क ठही पिया, उतां जा माण्हू अची मिलिया आहिनि। हाणे मूंखे महसूसु थिए थो त सिंध में बि जेकॾहिं सिंधी तालिबान न आहिनि, पर सिंधी तालिबान जहिड़ी सोच रखंदड़ आहिनि। बिल्कुलु उन्हनि जहिड़ी सोच रखंदड़ आहिनि। हाणे उन्हनि जी सोच ग़लति आहे सही आहे, इन ते मां कॾहिं बि बहस न कंदुसि। मां पंहिंजो टाइम वेस्ट करणु नथो चाहियां, मां तव्हांजो टाइम वेस्ट करणु नथो चाहियां, छो जो हुननि जो ब्रेन वॉश थियल आहे हितां सफ़ा। ऐं ब्रेन वॉश माण्हू सां ॻाल्हाइण खां बहितर आहे त माण्हू भित सां बि ॻाल्हाए, कंहिं वण सां बि ॻाल्हाए, उहो वधीक बहितर आहे। छो जो वण या भित सां जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदव त वण ऐं भित तव्हां ते के इल्ज़ाम हणी न सघंदा त तूं काफ़िर, तूं दहरियो, तूं मुलहद, तूं भटकियल, तुंहिंजे दिलि ते अलाह साईं ताला हणी छॾिया आहिनि, तोखे कुझु सम्झ में न ईंदो, तूं इहा जेका ॻाल्हि करे थो इहा बक आहे। ऐं वरी मथां जेकॾहिं अञा लाजवाब थी पिया त पोइ असीं जेको कानून असांजे लाइ ठाहियो अथऊं, ब्लास्फेमी, 4 ॼणा वेंदा थाणे ते वञी रिपोर्ट लिखाईंदा त ही फलाणो माण्हू असांजे साम्हूं हुन ईअं घटि वधि ॻाल्हायो, असां 4 आहियूं न शाहिद आहियूं। पोइ अदालत में बि कलाम पाक ते हथु रखंदा ऐं चवंदा असांजे साम्हूं, ऐं उहो एविडेंस उन्हनि जो कसम जेको आहे सो हर्फ़ आख़िर आहे। छो जो पाकिस्तान जो सॼो कानून जेको आहे, सॼो कानून शहादतुनि ते बीठल आहे। इन हद ताईं जो DNA टेस्ट हिकिड़ी थींदी आहे, जेका वीचारियूं जेके मिसकिन असांजूं अबोज जिन खे अगवा करे इहे वॾनि माण्हुनि जा ऐं ॿिया जेके बदमाश क़िस्म जा माण्हू उनजी बेहुरमती था कनि, त हाणे उन्हनि में बि कानून चए थो त 4 माण्हू ॿुधायो न त बेहुरमती थी आहे। छो जो उन जेका जेका मेडिकल रिपोर्ट आई आहे उन में इहो त लिखियलु आहे त बेहुरमती थी आहे, पर कहिड़ी ख़बर त हिननि 4 माण्हुनि खे तव्हां पकड़िया आया, उन्हनि 4 माण्हुनि कई आहे या न कई आहे। साईं इलाही आहिनि हिते माण्हू हिमत भरिया, उन्हनि चयो त DNA टेस्ट थियणु घुरिजे। मुलज़िमनि जी बि ऐं तो जेके दाग़ दॿा मिलिया आहिनि उन्हनि जी बि ख़बर पइजी वेंदी। त हिननि कयो आहे, चयूं न। इस्लामी नज़रियाती काउंसिल चयो न। इहा जेका लेबोरेटरी टेस्ट में जेका साइंसदान कढी असांखे सबूत ॾियनि था, इहो असांखे क़बूल कोन्हे। 4 माण्हू ॾिसनि त हिन छोकिरीअ जी बेहुरमती थी आहे। त इन करे इन्हनि सां बहस करणु मां पंहिंजे वक़्त जो ज़ियान, तव्हांजे वक़्त जो ज़ियान, बहितर आहे भित सां ॻाल्हायूं, वण सां ॻाल्हायूं। सुवाल पुछूं, उन्हनि जा मां जवाब ॾींदुसि। सुवाल पुछूं, पहिरियों उनजो पस मंज़र सुवाल जो। गुज़रियल क्लासरूम में आख़िरी रिसेस खां पोइ आख़िरी जेको असांजो पीरियड थिए थो, उन में मूं गुज़ारिश कई त बाबा असां सूफ़ियुनि जो इहे मुल्क आहे सिंध, असां हिंदू मुस्लमान हिते वरियनि खां कसाबनि खां गॾु रहंदा आहियूं। सचल जा मुरीद हिंदू त मुस्लमान, शाह जा हिंदू मुस्लमान, बेदिल बेकस जा हिंदू मुस्लमान।
असां में भेदभाव बाबा कंहिं क़िस्म जो आहे कोन। असां इहो जेको तव्हां हुन मस्जिदनि मंदरनि खे तव्हां बाहियूं था ॾियो, इन ते इहा ॻाल्हि हज़म नथी करे सघिजे, इनखे क़बूल नथो करे सघिजे। जेकॾहिं तव्हां छो जो इन क़िस्म जा असांखे ख़त लिखियो कयूं त तव्हां जेकॾहिं सम्झो था त तव्हां अलाह साईं खे ख़ुशि था कयो कंहिं मंदर खे बाहि ॾेई, कंहिं गिरजा खे बाहि ॾेई, गिरजा चर्च, कंहिं चर्च खे बाहि ॾेई जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां अलाह साईं खे ख़ुशि था कयो, तव्हां वॾी ग़लतफ़हमी में आहियो। छो जो किथे बि अलाह साईं तव्हांखे इन क़िस्म जो हुकुम न ॾिनो आहे त ॿियनि जूं इबादत गाहूं उन्हनि खे ड्राहियो, उन्हनि खे बाहियूं ॾियो, उन्हनि खे बम हणो। उन हवाले सां त चऊं साईं तूं हिते असां जेकॾहिं हिकु ॿिनि मंदरनि खे असां बाहियूं ॾियूं था त तव्हांखे ॾाढी कावड़ थी लॻे। अवल त मूंखे कावड़ नथी अचे, छो जो कावड़ ईअं ई आहे जीअं बाहि आहे, नफ़रत ईअं ई आहे जीअं बाहि आहे, उहा पाण खे साड़ींदी आहे अंदरो। मुकमिल आज़ादी जेकॾहिं तव्हां हासिलु करणु चाहियो था न, ॿिनि क़िस्मनि जी आज़ादी हूंदी आहे, हिकिड़ी बैरूनी ॿी ख़ारिजी, ॿाहिरीं ॿी अंदरी। ॿाहिरि त असां ॿधा पिया आहियूं इलाही हंधनि ते जितो असां आज़ादु थी नथा सघूं, पर घणे हद ताईं माण्हू पाण खे आज़ादु करे सघे थो ऐं माण्हुनि पाण खे आज़ादु कयो आहे ॿाहिरियुनि ताक़तुनि खां। हिकिड़े फ़र्द जी हैसियत में उन्हनि मां फ़र्द हिकु हिकु माण्हू एतिरी हिमत कुवत पाण में पैदा कई आहे जो बिना कंहिं डप ड्राव जे उहो सभिनी जे साम्हूं पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे सघे थो। जॾहिं तव्हां सभिनी जे साम्हूं कन्विंसिंगली पंहिंजे इज़हार जी आज़ादीअ खे इस्तेमालु कंदे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि तव्हां जॾहिं करे सघो था त इन जो मतिलबु आहे त तव्हां अंदरां ॿाहिरां आज़ादु थींदा था वञो। हूअं बि चवंदा त अंदर जो हाल अलाह खे ख़बर। पंहिंजे कलाम पाक में लिखियो अथई त दिलनि जा हाल मां ॼाणंदो आहियां, मुला न चए थो मां ॼाणंदो आहियां। हिकु मालिक ख़ालिक सॼी काइनात जो, जेके मुख़्तलिफ़ नाला असां ॾेई छॾिया आहिनि, छो जो लखे सालनि खां जॾहिं कोई हीअ दुनिया आहे, जॾहिं कोई माण्हू आहे, जॾहिं माण्हू खे अकुलु आहे, जॾहिं को हुन सोचणु शुरू कयो तॾहिं खां। त साईं चई त बाबरी मस्जिद भेरे तव्हां छा कयो हो? हिकु मस्जिद खे असां हिते सिंध में बाहि ॾिनी, तव्हांखे ॾाढी कावड़ थी लॻी हुन ॻाल्हि ते। कावड़ न बाबा, मां ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि थो कयां त अव्हांखे कंहिं बि मस्जिद, कंहिं बि मंदर, कंहिं बि गिरजा, कंहिं बि गुरुद्वारे खे या ॿिए कंहिं इबादत गाह खे बाहि ॾियणु, डेस्ट्रॉय करणु, बम हणण जी कतई इजाज़त कोन्हे। ऐं न ई इहो कमु करे तव्हां पंहिंजे ख़ालिक मालिक राम रहीम अलाह गॉड कंहिंखे बि तव्हां ख़ुशि न करे सघंदव। छो जो हुन हिकु कॾहिं बि इहो कोन कयो आहे त उहो जेको पाण पंहिंजी तख़लीक़ ठाहे ॿिए खे चए त तूं हुनखे ड्राहे छॾ। अहिड़ो आर्टिस्ट तव्हां कॾहिं ॾिठो, अहिड़ो क्रिएटर कॾहिं तव्हां ॾिठो जंहिं सभु कुझु सिंगारियो हुजे? त कॾहिं तव्हां किथे काइनात खे ॾिसो त सही न साईं। ईअं ई तव्हां चकर हणी रुगो हेॾे होॾे ॾिसी दरिए मां ईअं न, हिन काइनात खे ॾिसो त सही, रंग कहिड़ा आहिनि। हिकिड़े हंधि सिज थो लहे त ॿिए हंधि थो चढ़े, बर्फ़ जूं तहूं ॼमी पयूं आहिनि मथां, ऐं हिकु हिकु तह जेका आहे सा अधु अधु मील, ॿ ॿ टे टे चारि चारि किलोमीटर हेठि मेलनि खां हेठि ताईं उन्हनि जे हेठूं गरम पाणी जा चश्मा था लंघनि पिया। इमेजिन, हैरत अंगेज़ ॻाल्हि। नेशनल जोग्राफिक हिकिड़ो चैनल ईंदो अथव टेलीविज़न ते, अंग्रेज़ीअ में ईंदो आहे, हिंदुस्तान वारा हुनखे हिंदीअ में डब करे ॾेखारींदा आहिनि। उहो ॾिसो, नेशनल जोग्राफिक ॾिसो, एनिमल प्लेनेट ॾिसो, डिस्कवरी ॾिसो, हिस्ट्री जो पूरो हिस्ट्री ॾिसो। एतिरो त इल्मु तव्हां हुन में पिराईंदव, एतिरी त सम्झ तव्हांखे अची वेंदी इन काइनात जे बारे में, इंसान जानवर हर ख़ल्क़ियल शइ जे बारे में तव्हां हैरान थींदव।
रेगुलर ॾिसो उन प्रोग्राम खे, उन में इहे सभु शयूं तव्हांखे खोले तव्हांजे अखियुनि जे अॻियो था ॾेखारनि। जहिड़ी तरफ़ बर्फ़ आहे, विच में गरम पाणी जो चश्मो आहे, कीअं उन में बांदर पखी ॿिया जेके चढ़ी तुड़गनि था, कीअं था कनि। हैरत अंगेज़ आहे, काइनात उनजी ठहियल आहे। हाणे उहो थो इजाज़त ॾिए त मां इहे जेके शयूं ठाहियूं, बाबा हिनखे बम हणो, ड्रायो, ख़तमु कयो। माण्हू बि त उन जूं ठहियल आहिनि न। हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, खणी केर बि हुजे, असां सभु हुन जा ठहियल आहियूं। असां सभिनी खे हुन ठाहियो आहे। कीअं उहो चवंदो त भई हिनखे मारे छॾ, तोखे बि मां ठाहियो आहे, हिनखे बि मां ठाहियो आहे, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं हुनखे मारे छॾ। अलाह साईं को त वॾेरो आहे, अलाह साईं कंहिं कबीले जो सरदार आहे। सरदार साईं खे जेकॾहिं कंहिं माण्हू जी ॻाल्हि न वणी त ॿिए पंहिंजे माण्हू खे चवंदो हिनखे मारे छॾ, कुआड़ी हणेसि मथे में। को होश कयो, उन ख़ालिक खे बि नथा तव्हां उनखां को डपु थींदो आहे, को एतिराम थींदो आहे, का दिलि में अंदरि वेठल हिकिड़ो आव जंहिंखे AWE अंग्रेज़ी में चवंदा असां, उहा हिकिड़ी डप वारी हैबत न, उनजे वॾे हुअण जो हिकिड़ो अहसासु। त हिमालयनि खां वठी नियागरा फॉल्स ताईं माण्हू हैरान थो थिए, माण्हू उन सभु कुझु शयूं ॾिसी छा छा उन ठाहियो आहे, केॾी ख़ूबसूरती ठाही अथई। उन में ॿरंदड़ जबड़ बि रखिया अथई, आतिशफिशां, वॉल्केनोस। उन कॾहिं बि कंहिंखे बि जेका सम्झ असांखे अचे थी, जेको लॉजिक रीज़न असां इस्तेमालु करे सघूं था, दलील इस्तेमालु करे सघूं था, मंतक इस्तेमालु करे सघूं था, त जंहिं पाण पंहिंजे हथ सां शयूं ठाहियूं आहिनि, एॾी ख़ूबसूरती ठाही आहे, ॿिए खे कोन चवंदो त तूं हुनखे ड्राए छॾ, तूं ड्राए छॾ। रिसेस था वठूं, रिसेस खां पोइ वरी साॻी ॻाल्हि थी ईंदासीं। तव्हां सोचो इन दौरान, भले बीड़ी सिगरेट पीओ पर सोचो बि। रिसेस त फ़क़ीर जी वापसी। हिंदुस्तान जा इलाही 28 त पंहिंजा हुनजा सूबा आहिनि, सूबा प्रोविंसिस। उन्हनि में उत्तर प्रदेश आहे हिकिड़ो, यूपीअ जी तरफ़। उते हिकिड़े हंधि अयोध्या में नंढड़ो शहर आहे, मस्जिद ठहियल हुई जंहिंजो नालो हो बाबरी मस्जिद, ऐं चवनि था त उहा बाबर बादशाह जे दौर में ठही हुई। चवनि था। हाणे जंहिं हंधि उहा मस्जिद ठहियल आहे, कुझु हिंदुनि जो, कुझु छा काफ़ी वॾी तइदाद में हिंदुनि जो ख़्यालु हो त जिते इहा मस्जिद ठहियल आहे, हिते राम जो मंदिर बि हुयो ऐं जनम भूमि हुई जिते हू पैदा थियो। भॻवानु राम हुननि पंहिंजे ब्रह्मा खे, हिंदुनि मुख़्तलिफ़ अवतारनि में, अवतार उनजो परतव, उनजो जेको ज़ाहिर नज़र थो अचे, उहो मुख़्तलिफ़ ॾेई छॾिया अथऊं। त उन्हनि में भॻवानु राम खे, उहो चङी जनम भूमि हुई राम जी, हिते वॾो हिकिड़ो मंदिर ठहियल हो। पोइ जॾहिं मुस्लमान आया, तॾहिं मुस्लमाननि उन जाइ ते मस्जिद ठाहे छॾी, मस्जिद ठाहे छॾी। इन ॻाल्हि खे अॻिते वधाइण खां अॻु थोरी नंढड़ी 2 मिंटनि में बैकग्राउंड हिकिड़ो, जेसि ताईं तव्हांखे बैकग्राउंड पस मंज़र कंहिं ॻाल्हि जो चङी तरह वाज़े न थींदो, तेसिताईं तव्हांखे उहा ॻाल्हि अपील न कंदी। असांखे यादि रखणु घुरिजे, असां मुस्लमाननि खे, असांखे यादि रखणु घुरिजे त हिंदुस्तान असांजो मुल्क न हुयो। हिंदुस्तान कॾहिं बि
असांजो मुल्क न हुयो, असां हिंदुस्तान ते हमला करे, लश्कर कुशाई करे हिंदुस्तान फतेह कंदा वियासीं। असां हिंदुस्तान में फ़तेह जे रूप में आहियूं, यानी असली माण्हुनि जे लाइ असां उते फ़तेह आहियूं। हाणे असली माण्हुनि में तरह तरह जा माण्हू थींदा आहिनि। हिकिड़ा बहादुर हूंदा आहिनि जेके झेड़ा कंदा आहिनि, जीअं राजपूत प्रताप हुयो, विड़ियो, विड़ंदो विड़ंदो मरी वियो, क़बूल नथो कयां मां। पाणीपत जूं जंगियूं विड़ियो। शेवाजी हुयो, 26 साल विड़ियो औरंगज़ेब सां, 26 साल। के वरी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके विड़ी न सघंदा आहिनि त माठ रहंदा आहिनि, माठ मीठ में पिया कमु कंदा आहिनि, लेक्चर ॾियणु, सम्झाइणु त बाबा असां सां वॾी ज़्यादती थी आहे, ॿाहिरियां माण्हू आया आहिनि, असांजी हर शइ ते कब्ज़ो कयो अथऊं, वेंदे जो असांखे हाणे त घोड़े ते वेहणु नथा ॾियनि, असांखे पग ॿधणु नथा ॾियनि, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। वरी टे क़िस्म जा माण्हू जेके हूंदा आहिनि उनजे लाइ छा कहिड़ो हस्तु जे त बुज़दिल बि हूंदा आहिनि, ऑपॉर्चुनिस्ट हूंदा आहिनि, यानी के कंहिं बि हालत मां फ़ाइदो कढी वठणु, ॾुख सूर तकलीफ़ में फ़ाइदो मिले। रेलगाॾी जो एक्सीडेंट थींदो आहे, ज़ख़्मी पिया हूंदा आहिनि माण्हू, उन ज़ख़्मियुनि जी तीमारदारी करण जे बदिरां त उनखे खणी कंहिं एम्बुलेंस में विझूं, उनजे खीसनि में ॾिसंदा आहिनि पर्स को अथसि, मोबाइल फ़ोन अथसि, मुंडी अथसि, उहा माईअ जी लाहियूं। इहो आम थींदो आहे, इहो असां वटि रुॻो न, हिते न, सॼी दुनिया में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। सो हिंदुस्तान में बि अहिड़े क़िस्म जा माण्हू हुया जिन हमला आवरनि खे वेलकम कयो, भली करे आया, अचो। पोइ शेरशाह सूरी जे ज़माने में ॾाढा मुस्लमान थिया। हिंदुनि जी कास्ट में मां वरी बि हिकिड़ो अर्ज़ु कयां, मुंहिंजा जेके हिंदू भाउर भेनरूं, मां तव्हांजो आहियां, तव्हां मुंहिंजा आहियो, तंहिंजे करे दिलि में न कजो हिकिड़ी ॻाल्हि जेके हिस्टोरिकल फैक्ट्स आहिनि, असांखे उन्हनि खे क़बूल करणु घुरिजे विदाउट बीइंग एपोलोजेटिक। साईं हीअं न, बसि हीअ ॻाल्हि हीअं आहे, असुल में हीअं आहे, एपोलोजेटिक न, सिधी सही ॻाल्हि आहे। 4 तबका आहिनि, जीअं असां में 72 हिसा आहिनि मुस्लमाननि में, हुननि में वॾा जेके आहिनि 4 तबका, हुननि में ॿिया वधीक आहिनि तबका, 4 तबका। उन्हनि मां चोथों जेको आहे, पहिरियां त साईं जंगजू आहिनि, इल्म वारा आहिनि, वापार वारा आहिनि, 3 तबका। इल्मु, वापार, हुकूमत करणु, अकुल वारा, उहे 3 तबका आहिनि मथे। बाक़ी जेको सॼी दुनिया जो कमु था कनि, महिनत, मज़ूरी, रस्ता साफ़ करणु, जेकॾहिं हिकिड़े ॾींहुं हिंदुस्तान में उहे स्ट्राइक करे छॾनि त हिंदुस्तान में गंद थी वञे। असां वटि क्रिश्चियन्स वीचारा इहो कमु कंदा आहिनि, हिते रस्ता साफ़ करणु, हे करणु, हो करणु। जेकॾहिं उहे न कंहिं ॾींहुं इन्हनि जूं तव्हां गिरजाउनि खे कंहिं महिल तव्हांखे मस्ती चढ़ंदी आहे, तव्हां अची गिरजाउनि खे तव्हां बाहियूं ॾींदा उन्हनि जे, जेकॾहिं इन्हनि न हिकु ॾींहुं स्ट्राइक कई, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी छा थींदो आहे। त उहे जेके अछूत अनटचेबल्स, हींअर त इलाही हिंदुस्तान बदिलजी वियो आहे, तमामु बदिलजी वियो आहे, छो जो उन्हनि मां उन्हनि जो हिकिड़ो अनटचेबल हिंदुस्तान जो प्रेसिडेंट थी वियो। वॾा वॾा उन्हनि जा स्कॉलर्स जेके आहिनि, फिलोसोफर्स जेके आहिनि, अनटचेबल्स आहिनि। फ़र्क़ु आहे वॾो। त मुस्लमान जॾहिं आया त उहे अनटचेबल्स जेके तादाद में इन्हनि 3 खे जेकॾहिं मिलायो तबकनि खे हिंदुनि जे, उन्हनि खां वधीक तादाद में, उहे धड़ाधड़ मुस्लमान थींदा, या ॿियो कोई तो धड़ाधड़ क्रिश्चियन थी वेंदा। मुस्लमान थिया, मुग़लनि जे दौर में थिया, उन खां अॻु पठाणनि जे दौर में थिया, पठाणनि शेरशाह सूरी जे दौर में थिया, थियण खां पोइ वरी पाण खे पठाण सॾाइण लॻा। फलाणा ख़ान सिंह वेठो आहे, कंपेयर थो करे पियो, फलाणा ख़ान आहे 4 फुटनि जो, उहे ख़ान थियण लॻा। इन क़िस्म जा उन्हनि जो तादाद काफ़ी वधियो। हुननि खे हमेशह इहा उरा खुरा रहंदी हुई, असां थी त विया आहियूं, पर कंहिं महिल हालतूं बदिली त सघजनि थियूं, कुझु थी सघे थो, पर हुननि इहो फ़ाइदो वॾे में वॾो खयो जो अछूत मां, अनटचेबल्स मां मुस्लमान थियण खां पोइ हुननि ख़ूब फ़ाइदा खयां। वॾे में वॾो कमु जेको हुननि हुकुमराननि लाइ, मुस्लमान हुकुमराननि लाइ कयो, सो इहो कयूं जो एस्पायनेज, जासूसी, छो जो पाण उहे हिंदू रही चुका हुआ, तंहिंजे करे सॼे हिंदुस्तान में किथे का इन क़िस्म जी मूवमेंट थी हले पई,
मुग़लनि जे ख़िलाफ़, त उहा अची हुनखे ॿुधाईंदा हुआ दिल्लीअ में, साईं फलाणे हंधि। पोइ इन में हुनजा ज़ाती जेके बुग़्ज़ हुया सालनि जा, सदियुनि जा, उहे बि निकिरी ईंदा हुआ। अरे हिन मूंखे जॾहिं मां अछूत हुयुसि हिन घर में ॿुहारियूं ॾींदो हुउसि, त हिन मूंखे ॾाढो तंग कयो हो, छो न मां हिनजे लाह कढायां। पोइ वञी ॿुधाईंदो हुनखे, त साईं उहो फलाणो उहो त ॾाढो तव्हांजे ख़िलाफ़ु कमु थो करे, फ़ौज थो गॾु करेव। हाणे चयो न मसो कंदे कंदे साईं उरूज आहे त ज़वाल ईंदो। हाउ वी ऑल आर, उरूज आहे त ज़वाल आहे, इहे गॾु वेंदा। ऊंदहि आहे त रोशनी आहे, रोशनी आहे त ऊंदहि आहे। उरूज आहे त ज़वाल आहे, ख़ुशबू आहे त बदबू आहे, इहे गॾु हलण वारियूं शयूं आहिनि। मुस्लमाननि जो ज़वाल आयो, अंग्रेज़ चांहि जा पुड़ा खणी आया न, शाहजहां जो दौरु, पुड़ा खणी आया, बिस्कुट खणी आया, खट मिठड़ा खणी आया, साईं खाओ, तोहफ़ो कांदो अथसि तव्हांजे लाइ, खाओ पीओ मौज कयो। उन खाओ पीओ मौज में आहिस्ते आहिस्ते उते ॼमंदा विया। हाणे मुग़लनि बि ॾिठो त ॾाढा होशियारु चालाक, हिननि को फ़ाइदो असांखे मिली सघे थो, पंहिंजे फ़ाइदे लाइ उन्हनि खे पहिरीं पंहिंजे पासे में सीट ॾिनऊं, हिते वियो तव्हां सां गॾु, ऐं तव्हां ॾाढा पढ़ियल लिखियल आहियो, असांखे एडवाइस बि कंदा रहो। हाणे साईं हुनखे एडवाइस कयो। उहो सिंधीअ में चवाणी आहे त आई टांडो खणण, त वरी उहो मालकियाणी थी वेही रही। सो जेके इहे चांहि विकिणण वारा आया, ईस्ट इंडिया कंपनी जेका आई, नालो खणी ईस्ट इंडिया जो, इहे विया पंहिंजो आहिस्ते आहिस्ते ताक़त वधाईंदा। हिकु रियासत खां पोइ ॿी रियासत, ॿिए खां पोइ टी रियासत, पेर ॼमाईंदा विया। दौलत हुई हुननि जे पोयों बर्तानिया जी, उन्हनि जे पुठियों जेका हुई बर्तानिया हुई सॼी, जंहिंजे लाइ मशहूरु हूंदो त न सिज लहे न चढ़े, कॾहिं बि ग़ुरूब न थींदो, चढ़ियल ई चढ़ियल रहंदो, हिते लहंदो त हुते चढ़ंदो। ताक़त हुई उन्हनि खे पोयों। कंदे कंदे नेट टू कट लॉन्ग स्टोरी शॉर्ट, हिन क्लासरूम में वधीक डिटेल्स में वञी ॻाल्हाइबो त ॻाल्हियूं हेॾे होॾे थी वेंदियूं। हुननि मुस्लमाननि ते बिल्कुलु बाक़ाइदे कंट्रोल ऐं कब्ज़ो करे छॾियो। उन्हनि खे एॾा त कर्ज़ ॾिनऊं जो मुग़ल उन कर्ज़ मां निकिरी कोन सघिया। त इहो कर्ज़ सां वापसि करे पंहिंजूं जाइदादूं, पंहिंजूं इमारतूं, पंहिंजा ज़ेवर, पंहिंजो जेकी कुझु असां वटि आहे सभु असां गिरवी कराए छॾियो। अवध नाले हिकिड़ी स्टेट हूंदी हुई, रियासत, जीअं ख़ैरपुर रियासत आहे न असांजी, इहा हिंदुस्तान में अवध हूंदी जेका मुस्लमाननि जी हूंदी हुई। जीअं हैदराबाद दखन मुस्लमाननि जी हूंदी हुई, जूनागढ़ मुस्लमाननि जी रियासत हूंदी हुई, तीअं अवध मुस्लमाननि जी रियासत हुई। नवाब एॾा अयाश सफ़ा टुन पिया हूंदा हुआ। अंग्रेज़नि खां वेंदा हुआ, कर्ज़ खणंदा खणंदा खणंदा, अंग्रेज़ बि कर्ज़ु ॾींदो वञे, खणो खणो बाबा कर्ज़ु वापसि कयो, न साईं सूद वठो, सूद वापसि करणु शुरू कयूं। ऐं सूद जा बि पैसा कोन अचनि। आख़िर में वक़्तु इहो अची वियो जीअं असांजो पाकिस्तान जो आयो आहे, जो असां एॾा त दुनिया जा कर्ज़ खया आहिनि जो सूद लाहिण लाइ वरी कर्ज़ु खणी वरी सूद थो लाहिणो पए। पाकिस्तान जी ॻाल्हि नथी अचे, वरी पोइ कंदासीं। दिस इज़ वॉट इज़ हैपनिंग विद अस नाउ, हिन वक़्तु असां सां उहो अवध सां थियो। आख़िर चवनि भला पर असांजा हेॾा पैसा थिया आहिनि, अंग्रेज़नि चयो पैसा कढो, जिते पैसा त कोन्हे, जेका शइ गिरवी रखो, हाणे हर शइ त तव्हां वटि गिरवी पई आहे, हर शइ असांजी तव्हां वटि गिरवी आहे, असां तव्हां बाक़ी गिरवी छा रखूं। पोइ चइबो हेॾी सारी स्टेट अवध जी जेका आहे इहा असांखे ॾेई छॾियो। त हुननि मुस्लमाननि नवाबनि अवध जी सॼी स्टेट, रियासत सॼी कर्ज़ में उन्हनि खे ॾेई छॾी अंग्रेज़नि खे। रिकॉर्ड अथव इहो। बहरहाल ज़वाल आयो, कंहिंजे ख़्वाब ख़्याल में बि कोन हो मुस्लमान जेके उते, ख़ासि करे उहे जेके नवां मुस्लमान थिया हुआ, साईं उन्हनि जो त दिमाग़ चकराइजी वियो सॼो। तॾहिं असां पंहिंजो मज़हब बि छॾे वञी हिननि जा मुस्लमान थियासीं। हाणे मुस्लमान जो ज़वाल अची वियो, हाणे छा कयूं। ऐं वरी उन तकबुर में त असां हुकुमरान आहियूं। हिंदुस्तानी मुस्लमाननि न तालीम जे तरफ़ ऐं न तरबियत जे तरफ़, न हुनर जे तरफ़, न एग्रीकल्चर जे तरफ़, कंहिं शइ जे तरफ़ तवजो न ॾिनी। असां हाकिम आहियूं बाबा, असां बादशाह,
असां कीअं कमु कंदासीं? उहो वेंदे जेको उन्हनि जो चपरासी हूंदो हो उहो बि चवंदो त भाऊ मुस्लमान आहियां, मां बादशाह आहियां हिन मुल्क जो, मां छाजे लाइ कमु कयां कजो? चवनि था रिसेस वठो, रिसेस था वठो, पोइ अची थोरी हिननि जी ॻाल्हि था कयूं। रिसेस रिसेस सां फ़क़ीर जी वापसी। हिंदुस्तान ते अंग्रेज़नि जो तसलुत थी वियो, सॼी हिंदुस्तान सॼो उन्हनि कंट्रोल में कयो। बहादुर शाह ज़फ़र जेको आख़िरी मुस्लमाननि जो हाकिम, उन वीचारे खे जलावतन कयूं, खणी विया उन बर्मा में, उते उनजी मज़ार आहे ऐं ॾाढी सुठी उर्दू जी पर्शियन जी शाइरी कंदो हो। वर मज़ारे मां ग़रीबा ना गुले, कुझु इन क़िस्म जो आहे त मां बेवतन थी हलियो आहिनि, कुझु कोन्हे हिते मुंहिंजो, न किसी की आंख का नूर हूं, न किसी के दिल का करार हूं। इहो हुनजो बहादुर शाह ज़फ़र जो। अंग्रेज़नि जी हुकूमत आई, अंग्रेज़नि जी हुकूमत जो आई त बाबा इहे जेके ख़ासि करे नवां मुस्लमान थिया हुआ उन्हनि खे ॾाढो थरथलो अची लॻो। ऐं बाक़ी जेके ओरिजिनल हुया उन्हनि वरी हिसाब किताब पंहिंजो ठीकु करण जे लाइ, छो जो पढ़ियल बि हुया, इन विच में हुननि तरक़ी बि कई पे, हुननि खे जेको ग़ुलामी चइजे, ग़ुलामी हुई, हुननि मुस्लमाननि जी ग़ुलामी कई 500 साल 600 साल। जेकॾहिं अॻियां हमला आवर इहे जेके होरी गज़नवी इन्हनि खे खणिजे, ऐं उहो जेको 17 दफ़ा काह कंदो हो, मंदर भञंदो अची, छा नालो हूंदो हुउसि, नालो मथे में निकिरी थो वञे, सॼो जग जहान में मशहूरु आहे उहो माण्हू, महमूद गज़नवी। महमूद गज़नवी उन्हनि जे दौर में बि हूंदा हुआ, पर मुग़लनि जे दौर में काफ़ी घणा मुस्लमान थिया हुआ। पहिरीं जंग लॻी, वॾी जंग 1914 खां 1918 ताईं, 18-19 अंग्रेज़ फ्रांस, अंग्रेज़ ब्रिटिश, फ्रांस ऐं अमेरिका इहे हिकु पासे, जर्मनी ऐं रूस उहो हुन तरफ़ ॿिए तरफ़। अंग्रेज़नि जंग खटी, पर खटियल जंग में बि अंग्रेज़नि जी चेल भॼी पई। उन चेल भॼण खां पोइ आसार इहे पैदा थिया त उहा बरतानिया जी हुकूमत जिते सिज न लहंदो हो, हमेशह हर मुल्क उन्हनि जा जेको हूंदा उन्हनि ते सिज बीठो ई बीठो हूंदो हो, उहे उन्हनि जूं कानूनियूं हूंदियूं, जिन मुल्कनि ते हुननि कब्ज़ा कया, पाण उन्हनि जो ख़र्च पखो हलाइणु, उन्हनि जी एडमिनिस्ट्रेशन, उन्हनि खे चङी तरह लुक आफ्टर करणु, इहो उन्हनि जे वस में कोन हो। नेठि उन्हनि आहिस्ते आहिस्ते हिकु कॉलोनी छॾी, ॿी कॉलोनी छॾी, टीं कॉलोनी अफ्रीका में छॾणु शुरू कयूं, उते बि जूं कॉलोनियूं हुयूं। वेंदे इहो अची अफ़वाह हलणु लॻो 1930, 28, 29, 30 में अफ़वाह इहो लॻो त हाणे हिंदुस्तान मां बि अंग्रेज़ वेंदो हिन कॉलोनीअ खे छॾींदो। श्रीलंका हुन अलॻि कई हुई, सीलान हूंदो हो, चई इहा बि छॾींदा। जॾहिं सीलान खे छॾियो त हुननि पंहिंजो नालो रखियो श्रीलंका, असली जेको हुनजो हूंदो हो नालो। इहे वेंदा, हाणे वेंदा त हिकिड़ी अजीब चुरपुर अची पैदा थी, अजीब चुरपुर अची पैदा थी त जीअं इहे वेंदा त असां मुस्लमाननि जो छा थींदो? हे हिंदू जेके आहिनि इहे त 500 साल ऐं 800 साल जेका असां हिननि ते हुकूमतूं कयूं हिन जा हिसाब किताब असांखे वठंदा, जेकॾहिं छो जो मेजॉरिटी में हुकूमत हिननि खे मिलंदी, या सोच ई हुननि जी। हाणे सोच हुई जेतोणीकि इन क़िस्म जा आसार के असांखे तारीख़ में मिलनि कोन था। खीर खंडु थी गॾु गॾु रहंदा हुआ। बहरहाल पोइ इन विच में 1905 में ढाका में मुस्लिम ऑल इंडिया मुस्लिम लीग पैदा थी, जंहिं इहा तहरीक इहो हलायो त असां मुस्लमाननि खे अंग्रेज़नि जो साथ ॾियणु घुरिजे, अंग्रेज़ी पढ़णु घुरिजे, हर हालत में असां हुननि सां गॾु आहियूं, कुझु इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। पोइ
1923 में कट्टर हिंदुनि हिकिड़ी मूवमेंट हलाई जंहिं वॾो हिकिड़ो कापारी धकु हुयो सॼे हिंदुनि मुस्लमाननि जी ॿधी भाईचारे ऐं मोहबतुनि खे। उहो हुयो त हुननि पंहिंजा डेलीगेशन्स ठाहे उन्हनि मुस्लमाननि ॾे मोकिलिया जिन जा अबा ॾाॾा अछूत हूंदा हुआ ऐं उहे मुस्लमान थी विया हुआ। उन्हनि ॾे विया, उन्हनि खे वरी अर्ज़ु कयूं त यार हाणे त तव्हां मुस्लमान थी विया हो, असांखे उहे ग़लतियूं थियूं, हाणे तव्हां मोटी अचो, हिंदू थियो तव्हां, तव्हांजा अबा ॾाॾा थी विया हुआ मुस्लमान, पर उहो ई वेलकम कयो, तव्हां असां अचो। उनजो नालो आहे हिन तहरीक जो बाक़ाइदे, इहो 2-3 साल इहा तहरीक हली। त महिरबानी करे हाणे अंग्रेज़ उनजो एॾो नोटिस न वरितो इन ॻाल्हि जो, नोटिस ऑल इंडिया मुस्लिम लीग वरितो। हुननि अंग्रेज़ सरकार जा उन कन खड़ा कया, हुनखे चयूं त ॾिसो असां सां ज़ुल्म लॻो पिया, असांजे घर घर अची चवनि था त तव्हां हिंदू थियो, तव्हां हिंदू थियो, तव्हां हिंदू थियो। उहो चवनि बाबा असां ॿियनि मुस्लमाननि न, हे जेके असांजा अनटचेबल हूंदा हुआ, शूधर जेके हूंदा हुआ, असां इन्हनि खे था चऊं त तव्हांजा अबा ॾाॾा तव्हां असली ॼाए निपे त तव्हां उहो न आहियो हिंदू मुस्लमान, तव्हांजा अबा ॾाॾा थिया आहिनि। हाणे इहे कुझु 1-2 सदियुनि जी ॻाल्हि आहे, मोटी अचो वरी तव्हां हिंदू थियो। हे सिधो समुझ मुस्लमाननि खे हिंदू था कनि, असां हिननि सां गॾु न रहंदासीं, असां हिंदू अलॻि क़ौम आहे, मुस्लमान अलॻि क़ौम आहे, असां हिन सां गॾु न रहंदासीं। अल्टीमेटली जेको थियो सो तव्हांखे नतीजो छा आहे, असां अलॻि थी वेठा आहियूं हिते, हो हुते वेठा आहिनि। अंग्रेज़ ॾिठो त हाणे ॿियो कोन्हे त 5 हिसो खणी हिंदुस्तान जो असांखे ॾेई छॾी त बाबा तव्हां उन मुस्लमान अलॻि हुकूमत कयो, बाक़ी हुन में नतीजो पाकिस्तान ठहण खां पोइ हिते त सभु मुस्लमान हुया, सिंध में, बलोचिस्तान में मुस्लमान, सरहद में मुस्लमान, पंजाब में 50-50 मुस्लमान, 50 सिख ऐं हिंदू, 50 ऑलरेडी असां मुस्लमान हुआसीं हिते। हुते हिंदुस्तान में जेकी वॾी तइदाद में यूपी सीपी हिन तरफ़ हुया, बिहार में हुया मुस्लमान, तमामु वॾी तइदाद में हुया। उन्हनि मां 10% बि न आया हिन तरफ़। हिन वक़्तु बि हिंदुस्तान में मुस्लमाननि जो तइदादु असां खां ऐं बांग्लादेश जे मुस्लमाननि खां वधीक आहे, न आया। हाणे सुवाल थो पैदा थिए, टाइम तो असांखे वञे भॼंदो, ॻाल्हि तमामु अहम आहे त बाबरी मस्जिद जे जाइ ते जिते बाबरी मस्जिद आहे, इते जनम भूमि हुई, या उतां जी आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंट जी फाइंडिंग्स आहिनि जेके इन झगड़े खां घणो अॻु जूं आहिनि। अयोध्या में इनखे जनम भूमि, इनखे राम जी आहे उते, त उते असां पंहिंजी मस्जिदूं बीहारे छॾियूं। असां हिंदुनि खे जॾहिं पंहिंजी ताक़त मिली आहे त उथिया, झेड़ो थियो, लड़ाई झगड़ो थियो, बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो नंढड़े पैमाने ते एतिरो असां बि ॾिठो। हिते सखर में मस्जिद मंदिरगाह, बाबा हिंदुनि जो मंदरु आहे, मुस्लमाननि जी मस्जिद आहे, ॾे जहिड़ा अथई। असांजा अहिड़ा वॾा लीडर साहिब आहिनि जेके सिंध ते क़ुर्बान वेंदा आहिनि, उन्हनि हणी छॾियो हिंदू मुस्लमाननि में जेको पाण में प्यारु मोहबत हो, उन हिकिड़े ज़मीन जे टुकर जे लाइ हणी हेठि मथे करे छॾियूं सॼो। सो बाबरी मस्जिद खे ड्राइव कयूं पट, झेड़ो वधी वियो, सॼी दुनिया जो तवजो हेॾे अची वई, सॼी दुनिया जे वॾनि वॾनि लीडरनि उन्हनि खे निंदियो। खोमेनी ईरान जो स्पिरिचुअल लीडर बि त सभु कुझु हुजे, हुन बि हिंदुस्तान खे चयो त इहा वॾी ग़लति ॻाल्हि थी आहे तव्हां जेको कयो आहे। पर साॻिए ई वक़्तु हुन पाकिस्तान ऐं हिंदुस्तान खे बि हिकिड़ी स्टिंकर हिकिड़ो मोकिलियो कि जेकॾहिं हिंदुस्तान में हिकिड़ी बाबरी मस्जिद हो जेकॾहिं ड्राइनि था त इन जो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां उन वक़्तु उन बाबरी मस्जिद ड्राइण जे करे पाकिस्तान में 30 मंदर साड़े छॾियूं, ऐं बांग्लादेश में 30-40-50 खनि मंदर ड्राए छॾियूं, सभिनि खे वायू ॾिनऊं। त खोमेनी हिननि ॿिन्ही खे बि स्टिंकर मोकिलियो पंहिंजो, त चई बाबरी मस्जिद जेकॾहिं हुननि ड्राए हिकिड़ो ग़लति कमु कयो आहे त ग़लति कम जे हवाले सां तव्हां वरी उनखां वॾे पैमाने ते ग़लति कमु करे ॾेखारियो आहे। तंहिं करे
खोमिनाई जे इन मैसेज सां अॼोको क्लासरूम असां कयूं था बंदि, ईंदड़ क्लासरूम ते इन ई मौज़ू ते वरी अॻिते ॻाल्हाइबो। खोमिनाई जो त हिकिड़ो ग़लति कमु जेकॾहिं ॿियो माण्हू करे थो त उन जो कम खे पूरो करण लाइ वरी मां को हिकिड़ो ग़लति कमु कयां। हिनखे हिकिड़े जेकॾहिं गंद में हथ विधा आहिनि मूं ते उछलण लाइ त मां बि ॿियो गंदु खणी गंद में हथ विझी उन ते पोइ गंदु उछलायां। ईअं कोन थींदो आहे। सिविलाइज़्ड वर्ल्ड्स में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ग़लति कमु कंदो आहे त उन जे जवाब में मां ग़लति कमु न कंदुसि। ऐं बाबरी मस्जिद वारे हिन वाक़े खे डिसंबर 1992 में थियो हो। 23 साल गुज़री विया आहिनि ऐं उहो एॾो वॾो इंटरनेशनल वाक़ियो हुयो, एॾो वॾो इंटरनेशनल वाक़ियो हुयो जो सॼी दुनिया धुॾी वई हुई त जेकॾहिं मज़हब अहिड़े नमूने माण्हुनि खे हिक ॿिए जी रत पीअण त पोइ असां सॼी दुनिया जे मज़हबनि खां तौबा कई। सचल सर्वमस्त वारी ॻाल्हि जेका साबित थी पई त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया। उन खां पोइ शायदि ई कॾहिं एॾे वॾे पैमाने ते हिंदुस्तान में कंहिं मस्जिदूं ड्राहियूं हुजनि। पर हिते असां वटि मां ॾिसां थो ॿिए टे ॾींहं कंहिं मंदर खे तव्हां ड्राहियो था, ॿिए टे ॾींहं तव्हां मंदर खे ड्राहियो था, वरी चओ था त अलाह खे ख़ुशि था कयूं। वेंदे वेंदे मोकिलाइण खां अॻु कंहिं मूंखां ख़त में अलाए SMS में या पुछो त तव्हां लफ़्ज़ हिकिड़ो इस्तेमालु कंदा हो प्यूरिटन सूफ़ी, इन मां तव्हांजी मुराद छा आहे, तव्हांजो मतिलबु छा आहे? प्यूरिटन सूफ़ी छा हूंदो आहे? सुवालु वैलिड आहे, सुठो आहे, छो जो जीअं मज़हब मुख़्तलिफ़ आहिनि, हिंदू मुस्लमान सिख ईसाई पारसी, अहिड़े नमूने सूफ़ियुनि बि पाण खे विराए छॾियो आहे। सूफ़ी बि हर मज़हब जे छांव में वेठा आहिनि, उन में निकिरी ॿाहिरि को निर्वार न थियो आहे अलॻि थी उन जे बारे में। ऐं इन असांजे नौजवान खे शायदि इहो बि थियो त प्यूरिटन अखर इस्तेमालु थियल आहे क्रिश्चियन्स जे हिकिड़े सेक्ट जे लाइ। जीअं प्रोटेस्टेंट्स हुन जा हूंदा आहिनि, रोमन कैथोलिक्स हूंदा आहिनि, त इते इहो प्यूरिटन अखर इस्तेमालु थींदो आहे त हुन सम्झो त शायदि को अहिड़ा सूफ़ी जेके क्रिश्चियन मत जा हुजनि, पर न, उहे ॿिया हूंदा आहिनि। क्रिश्चियन सूफ़ी हूंदा आहिनि पर ॿिया हूंदा आहिनि। पाण ॻाल्हाईंदासीं इन ई मौज़ूअ ते। सूफ़ीज़म असांजो मोल ऐं मतो इन ते ई ॻाल्हाइबो ईंदड़ ख़म्स ते।